अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र व मा अदराका मा लैलतुल क़द्र। लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिया हत्ता मत्लइल फ़ज्र। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ दोस्तों,
कुरान शरीफ़ जी एक मशहूर मारूफ सूरत 3 सिपारे जी सूरह इन्ना अंज़लनाहु अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में अवां जे ख़िदमत में मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि ऐं उहे अवां दोस्तनि खे ॿुधणा आहिनि। अल्लाह तबारक व ताला जल जलालहू अमन वालहू खां दुआ है, शाल रब करीम जल जलालहू अमन वालहू मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद में इहा दुआ है त अल्लाह तबारक व ताला तव्हां सां सभिनी ॿुधण वारनि खे शाल हक़ ऐं सच ॿुधी रब करीम उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो मुसलमान भाइरो, हे क़िस्मत जूं रातियूं आहिनि जेके ज़िंदगीअ में कॾहिं कॾहिं अल्लाह ताला पंहिंजनि ख़ासि ॿारनि खे नसीब फरमाईंदो आहे। हीअ 27 रमज़ान शरीफ़ जी रात, जंहिंजे लाइ ग़ालिब गुमान इहो हूंदो आहे त हीअ क़दर जी रात आहे। ज़बाने ख़ल्क़ नकारे ख़ुदा, हर हिकु मुसलमान नंढे ख़्वाह वॾे जे ज़ुबान ते इहो हूंदो आहे त 27 बाबा क़दर जी रात आहे। शरई नुक़्ते निगाह सां नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात क़द्र जे रात जो इन तरह तयन कयो आहे त आख़िरी उशरे में रमज़ान शरीफ़ जे पोएं ॾहाके में क़द्र जी रात हूंदी आहे, पर हूंदी उन्हनि रातुनि में आहे जेके 21 जूं रातियूं हूंदियूं आहिनि। मसलन 21 जी रात, 23 जी रात, 25 जी रात, 27 जी रात या 29 जी रात। इहे 5 रातियूं आख़िरी उशरे जूं आहिनि, जंहिंजे लाइ नबी पाक अलैहिस्सलातु सलाम जन इरशाद फरमायो आहे त क़द्र जी रात उन्हनि 5 रातुनि मां हिकिड़ी रात में हूंदी आहे। अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो, मां तव्हांखे हुकुम थो कयां, ऐं मुंहिंजा उम्मतियो, तव्हां इन रातुनि में क़द्र जे रात खे तलाश कयो, वञी ॻोल्हियो। इहे 5 रातियूं अथव। इन्हनि 5 रातुनि मां का हिकिड़ी रात ज़रूर हूंदी। इन जो मक़सदु इहो नाहे मता को इन मां इहो मतिलबु वरितो वञे त माज़ अल्लाह नबी करीम जे ज़ात बाबरकात खे मालूम न हो, शक जी ॻाल्हि ही हुज़ूर करीम फरमायो त मूंखे शक आहे अलाए कहिड़ी रात आहे, वञी तव्हां तलाश कयो। ईअं नाहे। हुज़ूर अकरम अलैहिस्सलातु सलाम जे ज़ात बाबरकात खे क़द्र जी रात जो इल्मु आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे इन रात जो इल्मु ॾिनो आहे, पर पाण तयन कंहिं ख़ासि हिकमत जे तहत फरमायो अथनि। ख़ासि का हिकमत आहे, को राज़ आहे, को मक़सदु आहे। उन जी हक़ीक़त खे अल्लाह ई अल्लाह जो रसूल बहितर ॼाणे थो, पर जेको असां किताबनि में पढ़ियो आहे, असां मालूम कयो आहे, मुहद्दिसनि, मुफ़स्सिरनि, आलिमनि, बुज़ुर्गनि जो कुझु ॿुधायो आहे, उहो मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो। हिकिड़ो दफ़ो मुहबत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलियो। वरी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तो, ही कानून आहे त जेका शइ बिना मेहनत जे मिलंदी आहे उन जो क़द्र कोन थींदो आहे, ऐं जेका शइ तलाश कबी आहे, ॻोल्हबी आहे, ऐं तलाश करण खां बाद में मिलंदी आहे उन जो क़द्र थींदो आहे। इहो इंसानी फितरत आहे। असांजे हिन बहरारी जे इलाइक़े में हिकिड़ो मशहूर पहाको आहे त कंहिं हिकिड़े वीचारे जत जो उठ विञाइजी वियो।
उठ जो मालिक जेको जत हुजे वो शहर में बाजार में ॻोठनि में पढ़ो पियो जे अदा मुंहिंजो उठ विञाए जियो आ मूंखे जेको न उठ ॾसींदो तंहिंखे मां 2 उठ ॾींदुसि। माण्हू हुनखे चयो तूं तमामु चरियो आ हिकिड़ो उठ गुम थी वियो आ हाणे तोखे ॿुधाईंदा त तुंहिंजो उठ फलाणे हंधा तूं 2 ॾेई छॾींदे तूं त को चरियो आ हिक जे पुठियां 2 छो थो ॾी। उन शख़्स चयो अदा तव्हांखे लद्दीअ शइ जे लज़्ज़त जी ख़बर आहे कान का जेका शइ गुम थी वञे ऐं उहा जंहिं महिल मिलंदी आहे इंसान तलाश कंदो आहे तलाश करण खां पोइ शइ मिलंदी आहे त उन मिलण वारे टाइम ते जेका हिनखे दिलि खे फ़रहत ईंदी आहे ख़ुशी थींदी आहे ऐं दिलि करार हासिल कंदी आहे हे त 2 उठ आहिनि पर उन लज़्ज़त जे मथां 1000 उठ क़ुर्बान करे छॾिजनि उहो हिकिड़ी लज़्ज़त जे ख़ातिर। त मुंहिंजा प्यारा दोस्त हक़ीक़त में इहो हिकिड़ो पहाको आहे आम मुहावरे जी ॻाल्हि आहे पर जेकॾहिं हिनखे इस्लामी नुक़्ते निगाह सां ॾिठो वञे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात क़द्र जे रात खे न 5 रातनि में पोशीदा फरमाए मुसलमान खे हिर्स ॾियारियो आहे त मुंहिंजे मथां कलमे पढ़ण वारा मां तोखे ॿुधायां हा 21 जी रात आहे त तूं सिर्फ़ु 21 जी रात जागी हा तोखे ॿुधायां हा 23 जी रात आहे तूं सिर्फ़ु 23 जी रात जागी हा मां तोखे ॿुधायां हा त 25 जी रात आहे तूं सिर्फ़ु 25 जी रात जागी हा अला हाज़ल क्यास 27 जी रात जागी हा या 29 जी रात जागी हा हिकिड़ी रात जागी हा। पर जंहिं माण्हूअ खे क़द्र जे रात जे तलाश जो शौक़ु आहे उहो 21 बि जाॻंदो 23 बि जाॻंदो 25 बि जाॻंदो 27 बि जाॻंदो 29 रात बि जाॻंदो रात हिकिड़ी हूंदी पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो आहे ऐं मुंहिंजा प्यारा हबीब तुंहिंजे उम्मतीअ खे तमन्ना हुई तड़प हुई त मां क़द्र जे रात खे तलाश कयां उन हिकिड़ी रात जे तलाश करण जे लाइ 5 रातूं जाॻियो आहे रात हिकिड़ी हूंदी पर मां अल्लाह जी ज़ात उन खे 5 रातनि जाॻण जो सवाब अता फरमाईंदो आहियां। गोया हुनखे 5 क़द्र जे रातनि जो तुर अल्लाह ताला सवाब अता फरमाईंदो आहे माना क़द्र जी रात हिकिड़ी हूंदी आहे हिकिड़ी रात तोखे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात मुयसर फरमाईंदो आहे पर उन हिक रात जे तलाश करण जे लाइ तूं 5 रातूं जाॻंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वालुहु हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खे इहो इनाम अता फरमाईंदो आहे रात हिकिड़ी हूंदी आहे पर ख़ुदा ताला हुनखे 5 लैलतुल क़द्र जो सवाब अता फरमाईंदो आहे। अवां इन मां अंदाज़ो कयो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके सां उम्मत जे मथां ख़ुदा तबारक व तआला केॾो वॾो एहसान थो फरमाए ऐं इन में हिकमत राज़ इहो आहे जो अल्लाह ताला जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्म जे हूंदे ख़बर जे हूंदे इन 5 रातनि में क़द्र जे रात खे पोशीदा फरमाए छॾियो आहे। पाण फरमाइनि था न के आख़िरी उशरे में वञी तलाश कयो हिकिड़ी रात ज़रूर हूंदी जंहिंखे ख़ुदा तबारक व तआला हिकिड़ी रात अता फरमाईंदो उन जो अजर केतिरो आहे दुरूद पढ़ मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ कंदो हलां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह जे क़ुरान खां पुछो त क़द्र जे रात जो शान कहिड़ो आहे। अल्लाह ताला इरशाद फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र ऐ मुंहिंजा प्यारा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं दुनिया खे चई ॿुधाए त जेको इज़त शान मान वारो अल्लाह जो क़ुरान आहे रब करीम जे ज़ात बाबरकात पाक क़ुरान मजीद खे लो महफूज़ तां जॾहिं लाहिण जो इरादो फरमायो रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो मुंहिंजी तमन्ना हुई मुंहिंजी रब जी ख़्वाहिश हुई अल्लाह ताला जे ज़ात जो इरादो हो त इन क़ुरान इज़त ऐं अज़मत वारे क़ुरान खे अहिड़ी रात में नाज़िल कयां जेका सभिनी रातुनि में इज़त वारी हुजे। उहा कहिड़ी रात हुई क़द्र जी रात हुई। इन्ना
अंज़लनाहु बेशक असां क़ुरान खे नाज़िल कयो आहे फी लैलतिल क़द्र इन क़द्र जे रात में वमा अदराक मा लैलतुल क़द्र ऐ प्यारा नबी पाक तोखे ख़बर हुजण खपे त क़द्र जी रात छा आहे वमा अदराक मा लैलतुल क़द्र तोखे मालूम हुजण खपे तोखे ख़बर हुजण खपे तोखे इल्म हुजण खपे त क़द्र आहे छा अल्लाह ताला खुद तो फरमाए वरी जवाब पाण अल्लाह ताला फरमाए तो लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर या क़द्र जी रात एडी इज्जत वारी आहे इन जो एडो सवाब आहे इन में एडी फजीलत आहे ओडो माण्हू हज़ार हा महीना जागे हज़ार हा महीना अल्लाह जी इबादत करे हज़ार हा महीना सजदा करे हज़ार हा महीना तहज्जुद जी रात जो जागे हज़ार हा महीना अल्लाह अल्लाह करे अल्लाह ताला फरमाइंदो आहे खैरुम मिन अल्फ शहर ओए हज़ार महीना हिकड़े पासे क़द्र जी रात जो जागण हिकड़े पासे नारे तकबीर नारे हक चार यार क़द्र जी रात हिकड़े पासे उन्हनि खां भी क़द्र या अल्लाह कीअं बहितरा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालो फरमाइंदो आहे इन क़द्र वारी रात में अल्लाह जे रहमत जा मलाइक हेठ लही ईंदा ऐं अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो जा मलाइक हर किस्म जी रहमत ऐं खैर ऐं बरकत उम्मत लाइ खणी ईंदा मलाइक खाली कोन ईंदा पर वर्रूह मलाइकन सां गॾु रूहुल अमीन भी हूंदो आहे अल्लाह ताला जा ख़ुसूसी मलाइक भी हूंदा आहिनि मुक़र्रब मलाइकन जो सरदार हज़रत जिब्रील अमीन आहे जंहिंखे रूहुल अमीन जो लक़ब मिलियल आहे अल्लाह तबारक व तआला ॿियनि मलाइकन खे त रवानो कंदो आहे पर हज़रत रूहुल अमीन भी ख़ुदा जी रहमत ख़ासि खणी ईंदो आहे तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र अल्लाह ताला फरमाए थो सलामुन हिया हत्ता मतलइल फज्र हिते हिकिड़ो मुग़ालतो आहे आम माण्हुनि जे ज़ुबान ते हूंदो आहे उन जी तव्हांखे मां क़ुरान शरीफ़ जे इनायत जे रोशनी में वज़ाहत करे ॿुधायां आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि त क़द्र जी रात हिकिड़ो लम्हो हूंदी आहे हिकिड़ो लम्हो हूंदो आहे हिकिड़ी घड़ी हूंदी आहे उन हिकिड़ी घड़ीअ में आम तरह सां माण्हू ॿुधाईंदा आहिनि असां नंढा नंढा हूंदा हुआसीं पोइ ॿारहाड़ी में माण्हू ॻाल्हियूं कंदा हुआ घरनि में अबा हिकिड़ी घड़ी हूंदी आहे उन में वण सजदो कंदा आहिनि पाणी खीर थी वेंदो आहे आसमान सॼो रोशन थी वेंदो आहे पोइ अहिड़े टाइम ते अल्लाह जी मर्ज़ी हूंदी आहे जंहिंखे ॾेखारणु चाहींदो आहे उहे ॾिसंदा आहिनि बाक़ी ॿियनि जो नसीब न हूंदो आहे उहे सभु उन टाइम ते निंड में पइजी वेंदा आहिनि हिकिड़ी घड़ी हूंदी आहे लम्हो हूंदो आहे चमको हूंदो आहे वण सजदो कंदा आहिनि दरिया पाणी जा खीर जा थी वेंदा आहिनि वग़ैरह वग़ैरह इहा ॻाल्हि ईअं नाहे मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए सलामुन हिया हत्ता मतलइल फज्र ओॾो सिज लहंदो आहे जंहिं रात क़द्र जी रात हूंदी आहे उन क़द्र जे रात जी रहमतुनि जो नुज़ूल शुरू थी वेंदो आहे सिज लहण खां वठी करे वेंदे रोज़े रखण जे आख़िरी टाइम ताईं हत्ता मतलइल फज्र जेसीं ताईं फज्र जो तुलू न थींदो आहे सुबुह सादिक न थींदो आहे इहा सारी रात अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालो जे रहमत जी पालोट पई हलंदी आहे हत्ता मतलइल फज्र वो फज्र जे उभरण ताईं इहा हिकिड़ी घड़ी हिकिड़ो लम्हो हिकिड़ो सेकंड हिकिड़ो अधु मिंट कलाक न सम्झजा इहा ईअं सम्झ त क़द्र जी रात होॾो सिज लहंदो आहे होॾो बाख फुटंदी आहे सुबुह सादिक थींदो आहे ख़ुदा जी रहमत ई रहमत वसंदी रहंदी आहे अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे
वसी मैदान ॾिनो आहे। अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे घणो टाइम अता फरमाईंदो आहे त बानो सोमणीअ खां बाद में, इशा खां अॻु में, इशा खां बाद में, 12 बजे खां अॻु में, 12 बजे खां बाद में, रोज़े रखण वारे टाइम ते, कहिड़े टाइम ते बि जेकॾहिं क़द्र जे राति जाॻंदो आहे, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उनखे अजर अता फरमाईंदो आहे। हिकिड़ो सहाबी आहे, नबी करीम जे ज़ात बाबरकात खां हिकिड़ी प्यारी ॻाल्हि पुछे थो पियो, दुरूद पढ़ त मां तोखे हबीब करीम जी हदीस ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। नबी पाक अलैहिस्सलाम जे सहाबा किराम जी आदत हूंदी हुई त हुजूर करीम जे ज़ात बाबरकात खां सवाल पुछंदा हुआ। इन जे लाइ त पाण वज़ाहत फरमाइनि सय्यदना नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी दुरूद बोलंदा हुआ, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अॼु 27 तरावीह आहे ख़ैर जो, 27 रोज़ा, सुभाणे 27 रोज़ो आहे, लेकिन तरावीह 7 पढ़ी पूरियूं कयूंसीं। हिकिड़ो टोलो आहे जेको पहिरीं तारीख़ खां वठी अॼोकी राति ताईं दर ते घोड़ कंदो आहे। अॼु बि कसम खणी आया आहिनि त पंहिंजी सुन्नत पूरी कंदासीं। असां 20 ई रकातूं पढ़ी वेंदा हुआसीं, इन्हनि हमराहनि जी दर ते चिर 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 चीं 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 हूंदी हुई। दुआ कयो न अलाह हिन जी चीं चीं बंदि करे। सलात बुलंदा हुआ, सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सहाबी सगोरा नबी करीम खां सवाल कंदा हुआ। छो? अदा जेकॾहिं नबी पाक खां सहाबा किराम सवाल न कनि हा, अॼु असांखे केरु सम्झाए हा। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात खां हिकिड़ो सहाबी सवाल थो करे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़द्र जे राति जे जागण जो सवाब उन शख्स खे मिलंदो जेको मग़रिब खां वठी करे फजर ताईं जागे, या आधी रात खां बाद जागे, या रात जो कुछ हिस्सो जागे, कंहिंखे सवाब मिलंदो? अजीब सवाल आहे, ॾाढो मज़ेदार सवाल आहे। त मग़रिब खां वठी कंटिन्यू मुसलसिल यको लगातार सिज लहे ऐं जागण शुरू करे, निमाज़ूं नफ़िल ज़िक्र फ़िक्र, उन खां पोइ इशा पढ़े, वरी ख़ुदा जे ज़िक्र में अता त फजर थी वञे, अखी न बूटे, इनखे क़द्र जो सवाब मिलंदो? या कलाक जाॻियो, वरी सुतो, वरी उथियो, वरी ज़िक्र कयईं, वरी पंहिंजो कमकार बि कयईं, मानी खाधईं, बिस्तरे ते थोरो लेटियो, चांहि पीतईं, वरी घुमी फिरी आयो, वरी तस्बीह खणी ज़िक्र फ़िक्र कंदो रहियो। त नबी पाक खां पुछो थो ने, या हबीब अल्लाह, ॿुधायो त उनखे सवाब क़द्र जे राति जो मिलंदो या सारी राति जागण वारे खे? कुर्बान प्यारे हबीब जे ज़ात बाबरकात। अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो आहे, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुंहिंजा प्यारा हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां रब करीम जे ज़ात बाबरकात तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो। नबी करीम जे ज़ात कॾहिं कंहिंखे मायूस न कयो। हुजूर जे ज़बान मुबारक मां मायूसी जो लफ्ज़ निकितो ई कोन। हुजूर ख़ुदि फरमाइनि था, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलीशान आहे। ख़ुदा जो हबीब पाक फरमाए तो, बशिरू वला तुनफ़िरू, यस्सिरू वला तुअस्सिरू, औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ख़ुदा जो प्यारो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाईंदो आहे, ओ मुंहिंजे उम्मत जा मौलवियो, ओ मुंहिंजे उम्मत जा आलिमो, ओ मुंहिंजे उम्मत जा मुबल्लिगो, ओ मुंहिंजे उम्मत जे पैगाम खे पैगाम पहुचाइण वारो, मां मुहम्मद करीम तव्हांखे ॿुधायां थो त बशिरू वला तुनफ़िरू, मुंहिंजे उम्मत खे ख़ुशख़बरियूं ॿुधायो, उम्मत खे ड्रेॼारियो न। सुभान अल्लाह। रहमतल लिल आलमीन। ॾिसो छा थो फरमाए असांखे मौलविन खे, जेके ख़ुदा जे पैगाम पहुचाइण जा पाण खे ठेकेदार सॾाइनि था। अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो, बशरू,
मां उनके खुशखबरियूं ॿुधायो। वला तो नफ़िरू, मां उनके नफ़रत न ॾियारियो। यस्सिरू वला तो असिरू, ऐं मुंहिंजे उम्मत जे तबलीग करण वारो उम्मत जा आलिमो, मां मोहम्मद करीम तव्हांखे ॿुधायां थो त मां उनखे आसान रस्ता ॾसियो, आसान ॻाल्हियूं सम्झायो, मां उनखे ॾुखियूं ॻाल्हियूं न ॿुधायो। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अल्लाह मां मोहम्मद खे मोकिलियो ई आसानीअ जे लाइ। हबीब करीम फरमाइनि था, मां उम्मत जा 12 चीला था, उम्मत ते वज़न हा से वज़न अची लाथा, मां उम्मत जे मथां ॻणतियूं हूं से ॻणतियूं अची लाथियूं। अॻियनि उम्मतुनि जे मसइलनि ऐं हबीब पाक जे उम्मत जे मसइलनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अॻ में जेकॾहिं कंहिंजो कपिड़ो नापाक थी पवंदो हो, हबीबन करीमन जी ज़ात फरमाइनि था पिया, अल्लाह जो अमर हो त उनखे हुकुम हो तो कपिड़ो कटे छॾियो, पाक न थींदो। छा बि थिए, पलीती लगे उनखे कटे वढे उछले छॾियो, पाक न थींदो आहे। हबीबन करीमन फरमायो, अल्लाह मूं ते आसानी कई, मुंहिंजे उम्मत ते आसानी कई। रब तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमायो, कपिड़ो नापाक थी पवे पाणीअ में धोवो, पाक आहे। अॻियनि उम्मतुनि जे मथां इहो अल्लाह तबारक व तआला पाबंदी रखी आहे। नमाज सवाइ मस्जिद जे कान थींदी हुई, या त पाण सां मटी मस्जिद जी खणो, या त वरी छोटी मस्जिद ठाहे सफ़र में खणो। जिथे तव्हांजे नमाज जो टाइम अचे तख्ता जोड़ियो, मस्जिद बणायो, नमाज पढ़ो, वरी खोले उठ ते हलो, या मिट्टी विछाए नमाज पढ़ो, वरी बोरी कुल्हे ते माशा अल्लाह हलंदा रहो। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जो हबीब फरमाए थो, रब करीम मूं ते करम कयो, रूह ज़मीन ते मुसलमान कहिड़ी जाइ ते बि सजदो करे मुंहिंजे उम्मत जी नमाज मंज़ूर आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक चारे शुद्ध वजूद शे रहमतल लिल आलमीन, मस्जिद ऊ शुद्ध हम रूए ज़मीन। नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात जे वजूद खे अल्लाह रहमतल लिल आलमीन करे मोकिलियो, त महबूब जे रहमत वारे वजूद जे सदके रूह ज़मीन खे ख़ुदा ताला मस्जिद बणाए छॾी। हबीब उम्मत ते कॾहिं सख़्ती न कई, हबीब उम्मत ते कॾहिं ॾुखियो वक़्तु न आंदो, आसानी 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 आसानी। रमज़ान जो महीनो आहे, रमज़ान जो हवालो आहे, रमज़ान जे हवाले सां हदीस पाक यादि आई आहे। दुरूद पढ़ त मिठड़े हबीब जी हदीस ॿुधाए छॾिए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम। वरी हज़रत हबीब ते दुरूद ॿियो दफ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। हिकिड़ो सहाबी आहे मुंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा जो, हबीब जे दरबार में आयो आहे, अर्ज़ थो करे, हलक़्तु या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा हबीब, मां बर्बाद थी वियुसि, मां तबाह थी वियुसि। ख़ुदा जे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, छा थियो, छा कयो थी, शिरक कयो थी? या रसूल अल्लाह न, अल्लाह सां भाईवार कयो थी? या रसूल अल्लाह न, क़त्ल करे आयो आं? या रसूल अल्लाह न, ज़िना कई थी? चवे थो या रसूल अल्लाह न, शराब पीतो थी? चवे थो या रसूल अल्लाह न, भला पराओ हक़ खाधो थी? चवे थो या रसूल अल्लाह न। रहमतल लिल आलमीन जी ज़ात फरमाए था, भला ॿुधा छा कयो थी? अर्ज़ कई, अल्लाह जा हबीब, रोज़ो भॼी पियो आहे, रोज़ो रखियो हुअमि सो भॼी पियो। ख़ुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम इरशाद फरमाइनि था, जेकॾहिं रोज़ो भॻो आहे त अल्लाह क़ुरान पाक में रोज़े जे भॼण जा 3 शर्त रखिया आहिनि। रोज़ो भॼे त 3 कमनि मां जेको वणेव सो कयो। हिकिड़ो कमु कर, छा कयां? ख़ुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, 2 महीना रोज़ा रख। जेकॾहिं तो 50 रोज़ा रखिया ऐं हिकिड़ो ॾियारो थकिजी पए, चई साही पटियां, वरी उन खां पोइ 51 रोज़ो शुरू कई, रहमतल लिल आलमीन फरमाइनि था, तुंहिंजा रोज़ा सभु ख़तम थी विया, वल नवीं सवीं तोखे 60 रोज़ा रखणा पवंदा। मुसलसल लगातार 60 रोज़ा रख। क़िबला हिकिड़ो भञी वेठो आहे, 60 किथां रखंदुसि? हिकिड़ो ई भञी पियो,
60 किथां रखां? नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, बानो आज़ाद कर, ख़रीद कर। पैसा जेतिरा बि तुंहिंजा ख़र्च थियनि उहे बाने खे ख़रीद कर। अॻे बाना विकामंदा सबीलिल्लाह आज़ाद कर। बानो आज़ाद कंदे त तो तां रोज़े जो कफ़ारो लही वेंदो। अर्ज़ कई क़िबला इहे कम त वॾेरा कंदा, शाहूकार कंदा, दौलतमंद कंदा, जन खे अल्लाह ताला नेमत नसीब कई आहे। मां मिस्कीन माण्हू आहियां, पैसा काथों आणियां, काथों बानो ख़रीद कयां? सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, टियों कम भला कर। जेकॾहिं 2 महीना रोज़ा नथो रखी सघीं, बानो बि आज़ाद नथो करे सघीं, त पोइ टियों कम कर। ऐं रहमत लिल आलमीन छा कयां? ख़ुदा जो अबी पा फरमाए थो, 60 मिस्कीननि खे 2 वेला मानी खाराए। 60 मिस्कीननि खे 2 वेला मानी खाराए। ख़ुदा पियो ख़ैर करे न, को खाइणो अची वञे। मां थो चवां त हिकिड़ो माण्हू 30 जी मानी चटु करे छॾे। असां किताबनि में पढ़ंदा हुआसीं, हिकिड़ो किताब आहे अदब जो अरबीअ में, उन में हिकिड़ी किसो लिखियलु आहे त हिकिड़ो शख़्स कंहिं वटि महिमान अची थियो। महिमान थियो त हुनखे यार मानी खाराए, अचे तरस अदा मानी तोखे खारायां। हो घरां वियो, सो 3 मानियूं खणी आयो, हिनखे अची ॾिनई। चई यार मां ग़रीब आहियां, हथ था ॾकनि, मूं में ताक़त आहे कान्हे, 3 मानियूं रखां थो, बोड़ खणी अचां, पोइ तूं मानी खाइजांइ। चई हा दा। हो बोड़ खणण वियो, बोड़ जो खणी मोटी 3 मानियूं चटु करे वियो, रुखियूं। चई मानियूं खाई छॾियूं। चई भला बोड़ रखो त ॿियूं मानियूं खणी अचां। बोड़ रखी, वरी 3 मानियूं खणी आयो त बोड़ चट। चई अबा बोड़, चई बोड़ खाई छॾियमि, हाणे बोड़ कोन्हे, को मानियूं पयूं आहिनि। चई भला तरस त ॿियो बोड़ खणी अचां। वरी ॿियो दफ़ो बोड़ खणा, मोटी त वरी मानियूं चट। अहिड़े तरीक़े सां 3 दफ़ा आयो, 3 दफ़ा वियो, मुंहिंजा अदा 9 मानियूं खाई वियो। चई यार आकाश जी मानी त खाई वियो आहे, हाणे बच्चनि खां सवाइ ॿियो त कुझु कूत कोन्हे, को चवीं त भला पोइ ॿी खणी पचायूं। चई ठहियो कुझु न कुझु अधु ड्रौ थियो आहे। अब हाणे अहिड़ो को कंहिंजे मथे में लॻे 60 मिस्कीन त किथां पूरत पवेसि? नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमा त 60 मिस्कीन खारा। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, 60 मिस्कीन काथों खारायां? मुंहिंजा बच्चा बुख मरनि था पिया, कमल खाऊं था, कमल कोन था खाऊं। ऐं ख़ुदा जा हबीब, मूं में ताक़त कान्हे, 60 मिस्कीन किथां खारायां? हाणे 3 ॻाल्हियूं ख़ुदा जे हबीब पाक ॿुधायूं, 3 ॻाल्हियूं क़ुरान पाक जूं। अदा क़ुरान शरीफ़ खां सवाइ ॿियो को कानून आहे? ॾाढे ॻाल्हायो, बस ख़तम। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालू जे पाक क़ुरान खां मथे ॿी का ॻाल्हि कान्हे का। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात हुनखे चवे हा, ओ सहाबी, तुंहिंजी नियत ई रोज़े रखण जी कान्हे, 2 महीना बि रोज़ो कोन थो रखी पियो, मिस्कीन बि आज़ाद कोन थो करी पियो, 60 मिस्कीन बि कोन थो खाराई। इन जो मतिलबु आहे तुंहिंजे नियत में फ़तूर आहे। उथी हलियो वञ, मूं वटि तुंहिंजे लाइ कुझु बि कोन्हे, मां तुंहिंजे लाइ छा कयां? पर न, वो नबियों में रहमत लकब पाने वाला, मुराद गरीबों की बरलाने वाला। रहमत लिल आलमीन, कंहिंखे मायूस न कयो। नबी करीम जे ज़ात बाबरकात कंहिंखे ना उम्मीद न बणायो। हुन 3 ॻाल्हियुनि जो इनकार कयो आहे। रोज़ा बि कोन थो रखां, बानो बि आज़ाद कोन थो करायां, 60 मिस्कीन बि मां नथो खाराए सघां। इनकार इहा हुज़ूर फरमाइनि था, वेही रहियो आहे, थोरी देर थी आहे। हिकिड़ो मदीने जो सहाबी मथे ते खजनि जो टोकरो खणी आयो आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में नज़रानो पेश कई। या रसूल अल्लाह, हे खजूं खणी आयो आहियां, ख़ुदा वास्ते अव्हां जे ख़िदमत में पेश थो कयां। हदियो आहे, तोहफ़ो आहे, नज़रानो आहे। मूं मिस्कीन जी दुआ जे लाइ हथड़ा खणो, क़बूल फरमायो। नबी करीम जी आदत हूंदी हुई, कंहिंखां बि शइ वठंदा हुआ, महबूब जी ज़ात दुआ घुरंदा हुआ। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सबक ॾिनो आहे त अव्हांखे का बि शइ माण्हू ॾे, का बि शइ ॾे, तव्हांखे बतौर एहसान, बतौर दोस्ती, बतौर तोहफ़ा, हदिया, जेका बि शइ ॾे, तव्हां उन शइ तव्हां वठो, तव्हां खां पुॼे त उन जे एवज़ में हुनखे तव्हां बि ॾियो। बोल था सम्झो? इहा ॻाल्हि ॾुखी आहे, तव्हांखे सम्झ में ईंदी कान्हे। तहादू
तहाबू। हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हिक ॿिए खे हदिया ॾियो ऐं वठो, अवां जी मुहबत वधंदी। ख़ुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया पर जेकॾहिं तव्हां में ताक़त नाहे हू तव्हां खे ॾिए थो ऐं अव्हां में ॾियण जी ताक़त नाहे। रहमत लिल आलमीन फरमाइनि था घटि में घटि उन जे लाइ हथ खणी दुआ घुरो। हुन जे लाइ छा कयो? दुआ घुरंदा कयो। अॼुकल्ह माण्हुनि खे चांहि पीआर बि आहे न सही, शुक्रियो बि कोन कंदा आहियूं। हुकुम आहे तोखे चांहि पीआरे दुआ घुर, मानी खाराए दुआ घुर, हदियो ॾे दुआ घुर, कुझु बि तोखे ॾे हुन जे लाइ दुआ घुर। इहा नबी करीम जी सुन्नत आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था हुन तोखे हदियो ॾिनो आहे, तोहफ़ो ॾिनो आहे, ख़ैरात ॾिनी आहे, नज़रानो ॾिनो आहे, कुझु बि ॾिनो आहे, तूं हुन जो अहसान ईअं लाह जो अल्लाह जे दरगाह में दुआ घुर तो हुन जो बदिलो पूरो करे छॾियो। इहा आदत पाण में बनायो, या तव्हांजी आदत हुजणु खपे। मुस्लमान ईअं त सिखंदो आहे, माउ जे पेटां को बि कोन सिखी आयो आहे। कुझु बि मिले, छा शइ बि मिले, उन मुस्लमान जो कमु आहे त उन जे लाइ दुआ घुरे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वारो जे हबीब उन खजनि वारे लाइ दुआ घुरी। ओ जेको खजनि जो टोकरो खणी आयो, दुआ घुरी बसि कयूं। दुआ घुरण खां बाद में पाण फरमां त जंहिंजो रोज़ो भॻो हो सो किथे आहे? सम्झो था या न? जंहिंजो रोज़ो भॻो सो किथे आहे? उथी बीठो कि भला मां आहियां। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था खजूं खण, मदीने में मिस्कीन ग़रीब ॾिस, उन्ही ग़रीबनि मिस्कीननि खे विरहाए ॾे। खजी ॿिए घरां आई आहे, मूंखे मिली आहे, रोज़ो तो भॻो आहे, पर मां खजनि जो टोकरो तुंहिंजे हवाले थो कयां, मदीने जे मिस्कीननि में विरहाइजां, तुंहिंजो कफ़ारो अदा थी वेंदो। टे ॻाल्हियूं क़ुरान जूं, चौथी ॻाल्हि कंहिंजी? नबी साईं जी। चौथी ॻाल्हि कंहिंजी? इहा क़ुरान में आहे? आहे। कीअं आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। हिकिड़ा अहिड़ा अहकाम जेके मां अल्लाह ज़ाहिर तव्हां खे ॿुधाया हल, उहे मां अल्लाह जा अहकाम अथव, उन ते अमल कयो। पर जेके मां रब अहकाम ज़ाहिर न कया हल, मख़फ़ी रखिया हल, ऐं मुंहिंजो रहमत लिल आलमीन मुहम्मद करीम तव्हां खे ॾे वठो, इहे बि मुंहिंजा आहिनि। नबी जे हथां तव्हां खे मिले, इहो वठो नबी करीम जे ज़ात बाबरकात खां। इहो ज़ाहिर में ॾियण वारो नबी आहे, पर हक़ीक़त में सम्झो त इहो मां अल्लाह जो हुकुम आहे। त मुंहिंजा दोस्त, ज़ाहिरी में अल्लाह पाक घणा हुकुम ॾसिया हा? चओ टे। चौथो हाणे कंहिं ॾसियो आहे? इहा कहिड़ी शरीयत आहे त पराए घरां अचे शइ, उहा पराए घर वारी शइ वरी माण्हू खे ॾियो त विरहा त तुंहिंजो हदियो थी वियो ऐं तुंहिंजो कफ़ारो अदा थी वियो। नबी पाक अलैहिस्सलाम जॾहिं हुनखे टोकरो ॾिनो, हुन असहाबी टोकरो हथनि में वरितो, वठी सहाबिन सवोरनि खे नबी पाक जे रहमत जी ख़बर हूंदी हुई। हबीब खे अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, अवां था फरमायो त मिस्कीननि खे ॾे, ग़रीबनि खे ॾे, त मुंहिंजो कफ़ारो अदा थी वेंदो। मूंखे ख़ुदा जे ज़ात बाबरकात जो कसम आहे त मदीने जे पूरे शहर में मूं जहिड़ो ऐं मुंहिंजे घर जहिड़ो ॿियो को ग़रीब आहे ई कोन को। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पाण खिली ॾिनऊं, ओ सहाबी खा तूं, बचनि खे खाराए, तुंहिंजो ॾंडु लही वियो। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, हक चार यार, या गौसे आजम दस्तगीर। सहाबी हैरान ना, हबीब करीम जी ज़ात बाबरकात उनखे फरमाइनि था हे खणी वञ, तूं खजूं वञी खा, बचनि खे खाराए, मां रहमत लिल आलमीन तोखे फतवा थो ॾियां त तुंहिंजे रोज़े जो कफ़ारो अदा थी वियो। मुंहिंजा सोणा नबी पाक उम्मत तो बार लाथा, उम्मत ते आसानी कयऊं। हबीब करीम जी ज़ात बाबरकात खां सहाबी सवाल कयो, यादि हूंदो, या रसूल अल्लाह सॼी राति जागे या क़द्र जे राति कुझु हिसो जागे? यादि आहे? विसरी वियो आहे? मूंखे त यादि आहे। इहो तव्हांखे अर्ज़ु करिणो आहे, दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। इहा विच ते मां तव्हांजे ख़िदमत में इन जे करे ॻाल्हि कई, छो त आम तरह सां तव्हां असांखे खपे त असां पंहिंजे अक़ीदे एतिक़ाद खे बि दुरुस्त कंदा हलूं, अमल खे बि दुरुस्त कयो, अक़ीदे खे बि दुरुस्त कयो। कुझु मुस्लमान आहिनि, मौलवी आहिनि,
चवनि था पिया त अदा नबी खे को इख्तियार कोन हूंदो आहे, बस जो कुछ अल्लाह जो अमर हुजे उन ते हलबो, नबी खे को इख्तियार कोन्हे को। हाणे ॾिसो त अल्लाह ताला 3 हुकुम रोज़े जे लाइ ॾिना ऐं 2 हुकुम वरी नबी पाक ॾिना। कहिं ॾिना साईं? इन वजह छा साबित थियो त नबी खे बि अल्लाह इख्तियार ॾिनो आहे। ॿियो हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे ॿुधायां, पोइ मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो। हर मसइले जे लाइ क़ुर जी नस आहे त अवां वटि 2 शाहिद हुजनि। 2 घणा शाहिद हुजनि? अला चोरीअ जा 2 शाहिद, लठ झेड़े जा 2 शाहिद, ज़िना खां सवा ज़िना जे मामले में 4 शाहिद, बाक़ी हर मामले में 2 शाहिद। कर्ज जा 2 शाहिद, खून जा 2 शाहिद, बिरादरी जे मामलात जा 2 शाहिद, घर जे मामला जा 2 शाहिद, कारोबार जा 2 शाहिद। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में वज़ाह सां फरमायो आहे अवां जा 2 गवाह हुजण ज़रूरी आहिनि। हुज़ूर करीम जे ज़ात बाबरकात जे ज़माने में हिकिड़ो वाक़ियो थी पियो आहे। नबी करीम जे ज़ात बाबरकात हिकिड़े यहूदीअ सां घोड़े जो वापार कयो आहे, रहमतल लिल आलमीन खां घोड़ो ख़रीद कयो ऐं पैसा ओधर ते हा त फलाणे ॾिहाड़े तोखे पैसा ॾियां ॾींदुसि। महीनो या 15 ॾिहाड़ा मुक़ररु थी विया। हुन यहूदी छा कयो जो हिकिड़े ॾिहाड़े घोड़ो विकिणी, ॿिए ॾिहाड़े नबी पाक खे चई पैसा ॾियो। वाइदो आहे महीने जो। ख़ुदा जे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो तूं महीने खां अॻे छो आयो आहे? तुंहिंजो वाइदो हो त मां महीने खां पोइ तव्हां खां घोड़े जा पैसा वठंदुसि। चई न साईं, कल्ह घोड़ो ॾिनो अथमि, अॼु तव्हांजो वाइदो हो। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मां अल्लाह जो नबी आहियां। ख़ुदा जो नबी कूड़ कोन ॻाल्हाईंदो आहे, पर कूड़ त कोन ॻाल्हाईंदो आहे, पर अल्लाह जे नबीअ जे ज़ुबान मां जीअं निकिरंदो आहे ख़ुदा ईअं करे बि छॾींदो आहे। अल्लाह पंहिंजे नबीअ जी ज़ुबान कूड़ी नाहे कंदो। अल्लाह जो नबी कूड़ त ॻाल्हाईंदो ई नाहे, सुवाल ई नथो पैदा थिए। पर जेकॾहिं का नबी जे ज़ुबान मां ॻाल्हि निकिरी वेंदी आहे त अल्लाह उहा ॻाल्हि सची बि कंदो। चई न साईं, तूं पाण चवंदो आहे तुंहिंजी शरीयत आहे, तुंहिंजो कानून आहे त मामले जा 2 शाहिद हुजनि। अवां जो शाहिद को आहे? तव्हां महीने जी रखत किथे कई हुई? अवां अॼु जो ॾिहाड़ो कयो, मुंहिंजी शइ आहे, घोड़ो मूं ॾिनो आहे, ॾोकड़ मूं ॼान। अवां जो शाहिद हुजे महीने जो, तव्हां हथ पटिया। हुन यहूदी खे ख़बर हुई त असांजे वापार में शाहिद हुयो ई कोन। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था बराबर मुंहिंजो शाहिद कोन्हे। हज़रत ख़ुज़ैमा रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी पाक जो सहाबी आहे, भर में वेठो आहे, उथी खड़ो थियो आहे, चवे थो ऐं अल्लाह जा नबी मां शाहिद आहियां, मूंखे ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे ऐं मुहम्मद मुस्तफ़ा तव्हां हिन सां महीने जो वाइदो कयो। सम्झो था अलाए न? हज़रत ख़ुज़ैमा रज़ियल्लाहु ताला अन्हु इहे लफ़्ज़ चया त मां शाहिद आहियां, अवां महीने जो वाइदो कयो हो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हज़रत ख़ुज़ैमा खे फरमायो, यहूदी चुप खणी कई, हुनजो शाहिदी ॾिनी त यहूदी बस थी वियो, त शाहिद मिली वियो ठहियो। पर नबी पाक जी ज़ात जी दयानत निहारियो, नबी पाक जी सच्चाई निहारियो। पाण ख़ुज़ैमे खे फरमाइनि था ख़ुज़ैमा तूं त असांजे वापार में कोन हुए, तो पर पुठ अण ॾिठी शाहिदी छो ॾिनी आहे? मामले में हुजी हा, शाहिद हुजी हा, वाक़े जी ख़बर हुजई हा, बाद में तूं गवाही ॾे हा, ईअं तो बिना पुछा जे शाहिदी छो ॾिनी आहे? हज़रत ख़ुज़ैमा थो चवे या रसूल अल्लाह, अवां तां क़ुर्बान वञा, असां अल्लाह कोन ॾिठो आहे, असां जन्नत कान ॾिठी आहे, असां दोज़ख कोन ॾिठो आहे, असां क़यामत कान ॾिठी आहे, असां पुलसरात कान ॾिठी आहे, असां मलाइक कोन ॾिठा, हल असां जिब्रील कोन ॾिठो आहे। ओ रहमतल लिल आलमीन इहो सभु कुझु तो ॿुधायो आहे। जॾहिं आसमान जूं ॻाल्हियूं तुंहिंजूं सचूं हन त घोड़े जो वापार बि मुहम्मद जो सचो आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, या अली। ऐं ख़ुदा जा महबूबा, तूं घोड़े जे वापार में छो कूड़ ॻाल्हाईंदे? मां बराबर तव्हांजे वापार में मौजूदु कोन हुयुसि, पर मूंखे तो ते यकीन ई भरवसो आहे त मुहम्मद सचो आहे। ख़ुदा जो हबीब, ख़ुदा जे हबीब क़ुर्बान वञा रहमतल लिल आलमीन तां। पाण फरमायूं ऐं मदीने वारो ॿुधी छॾियो, अबू बकर जाथे शाहिदी ॾे, ॿिए शाहिद जी ज़रूरत आहे।
उमर शाहिदी ॾे, ॿिए शाहिद जी ज़रूरत आहे, छो त अल्लाह जो हुकुम आहे ॿ शाहिद हूंदा। हज़रत उस्मान शाहिदी ॾे, पर वरी ॿिए जी बि ज़रूरत आहे। हैदर करार शाहिदी ॾे, पर ॿिए जी बि ज़रूरत आहे। इमाम हसन हुसैन शाहिदी ॾियनि, पर वरी ॿिए जी बि शाहिदी जी ज़रूरत आहे। केर बि शाहिदी ॾे, पर ॿिए शाहिद जे शाहिदी जी ज़रूरत आहे। पर ख़ुज़ैमो अॼु खां पोइ हिकिड़ी जाइ ते शाहिदी ॾे, हिन हिक जी शाहिदी ज़िंदगी भर ॿिनि जे बराबर आहे। ख़ुज़ैमे जी शाहिदी, अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, या गौसे आज़म दस्तगीर। पाण फरमाए था ख़ुज़ैमो रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं जाइ ते शाहिदी ॾे, भली हिकिड़ो शाहिदी ॾे, ॿियनि जे लाइ ॿियो शाहिद घुराइजो, पर ख़ुज़ैमे जे लाइ ॿिए शाहिद जी ज़रूरत ई कान्हे। या रसूला छाजे करे? पाण फरमाए थो मां मोहम्मद मुस्तफ़ा जो शाहिद बणियो आहे, जेको मुंहिंजो शाहिद बणियो आहे। अल्लाह तबारक व तआला हिन हिकिड़े जी शाहिदी ॿिनि जे जॻह ते करे छॾी आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, अवां इन मां अंदाज़ो करे सघो था छा असांजे नबी खे इख़्तियार आहे या न आहे? ज़ोर सां ॻाल्हि, असांजे नबी खे इख़्तियार आहे या न आहे? आहे असांजे नबी खे इख़्तियार। हाणे हिकिड़ो मसइलो ॿुधा त निमाज़ूं घणियूं फ़र्ज़ आहिनि? सभई चओ, वरी बि चओ, 5। क़ुरान पाक फ़र्ज़ कयूं आहिनि, अल्लाह फ़र्ज़ कयूं आहिनि। मेराज वारी राति 5 खणी नबी पाक आयो, ऐं 5 जो क़ुरान मजीद में ज़िक्र आहे। अल्लाह ताला जी दर जे हबीब पाक अलैहिस्सलाम जी सारी उम्मत क़यामत ताईं 5 पढ़ंदी। आहे कंहिं मुल्ला, कंहिं मौलवी, कंहिं पीर, कंहिं फ़क़ीर, कंहिं आफ़ीसर, कंहिं वज़ीर खे ताक़त जो 5 जूं 3 करे, या भला 5 जूं 6 करे? न, कंहिंखे इख़्तियार न आहे। अल्लाह जे तरफ़ खां 5 आहिनि, इहे 5 ई रहंदियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकिड़ो शख़्स आयो आहे। मुस्नद इमाम अहमद बिन हंबल में रिवायत आहे। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया, हुज़ूर करीम जी दरबार में हिकिड़ो शख़्स आहे, मुस्लमान न आहे, गैर मुस्लिम आहे। अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, मां मुस्लमान कोन आहियां, अव्हां जे दरबार में हाज़िर थियो आहियां, मां मुस्लमान थींदुसि पर शर्त हिकिड़े सां। ऐं ख़ुदा जा हबीब, निमाज़ूं 2 पढ़ंदुसि। कहिड़ियूं पढ़ंदे? 2 पहरी ऐं 3 पहरी। सांझी बि कोन पढ़ंदुसि, सोमहणी बि कोन पढ़ंदुसि, फजर जी निमाज़ बि कोन पढ़ंदुसि। मूंखे हिन में तकलीफ़ थींदी आहे। बाक़ी 2 निमाज़ूं मां पढ़ंदुसि। जेकॾहिं क़बूल कयो त मुस्लमान थिया, न त कोन थो थियां। निमाज़ूं कान्हियूं? हुज़ूर पाक चवे सा, निकिर वञ घर, तुंहिंजे मुस्लमान जी ज़रूरत ई कान्हे का। उदखुलू फिस्सिल्म काफ़ह। अल्लाह ताला जी ज़ात जो हुकुम आहे त इस्लाम में पूरा पूरा दाख़िल थियो। इन जे करे मां तुंहिंजूं 2 निमाज़ूं क़बूल कोन कंदुसि। मुस्लमान थी त 5 पढ़, 3 तुंहिंजूं मां छो माफ़ कयां? पर न। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुस्नद में फरमाइनि था पिया, नबी करीम जी ज़ात बाबरकात उनखे फरमाइनि था, तूं 2 पढ़ जा, 3 तो ता माफ़ आहिनि। मां मोहम्मद करीम तोखे इजाज़त थो अदा फरमाया। 2 पढ़ जा, 3 तो ता माफ़ आहिनि। उन शख्स चयो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमान थी पियो आहे। हुज़ूर जे पुठियां निमाज़ूं पढ़ण शुरू कई। सुभान अल्लाह। पेशमाम रहमत लिल आलमीन हुजे, नबी पाक जी मस्जिद नबवी हुजे, नबी पाक जे पुठियां जो निमाज़ पढ़ी तंहिंजो हियां ठरी पियो। निमाज़ हिनखे मज़ो ॾिनो आहे। नबी पाक जे पुठियो 2 निमाज़ूं पढ़ी। जंहिंमहिल सांझीअ जे निमाज़ जो टाइम थियो आहे, नबी पाक कंहिं क़िबला निमाज़ मज़ो ॾिनो आहे, इजाज़त ॾे त सांझी बि पढ़ां, सोमहणी भी पढ़ा, फजर भी पढ़ा। रहमत लिल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, मां तोखे मनो कोन थो कयां, पंहिंजे तरफ़ां पढ़ी त भली पढ़, सॼी रूह ज़मीन ते 5 निमाज़ूं हल, पर मां मोहम्मद तोखे चवां थो तुंहिंजे मथां 2 निमाज़ूं आहिनि। हाणे पंहिंजे तरफ़ां पढ़ी त भली पढ़, मां तोखे रोके नथो सघां, छो त अल्लाह जी बात आहे, भली कर, पंहिंजी तूं बात पढ़ंदो रहिजा। पर बाक़ी मां तोखे ॿुधायां थो त तोसां जेको शर्त हो, मां मोहम्मद शर्त ते क़ाइमु आहियां। तो ते 2 फ़र्ज़ आहिनि, तो तां 3 माफ़ आहिनि। पंहिंजे तरफ़ां पढ़ी त भली पढ़ंदो रहिजा। इन मां मालूम थियो त असांजो नबी बा अख्तियार नबी आहे। चओ चओ, असांजो नबी खालिक कुल आप को मालिक कुल बना दिया।
आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमान था, खालिक के कुल ने आपको मालिक के कुल बना दिया, दोनों जहां है आपके कब्जे और इख्तियार में। ऐ अल्लाह जा नबी, खालिक के कायनात अल्लाह जी ज़ाता, उन अल्लाह पाक तो हबीब के इख्तियार अता फरमायो आ। तुझे ज़बान मां न जो लफ्ज़ निकरे तो आ शय हराम थी वेंदी आ, तुझे ज़बान मां हा जो लफ्ज़ निकरे उहा शय हलाल थी वेंदी आ। रहमतल लिल आलमीन जे ज़ात के खुदा ताला इख्तियार अता फरमायो आ। अवा के ख़बर आ, अवा मुसलमान आयो त नबी पाक जी ज़ात जे उम्मत जे मथा हज सजी उम्र में एक दफ़ो फर्ज़ आ। घणा दफ़ा फर्ज़ आ साईं? पर जे नफली हज करे त 100 करे, 50 करे, 10 करे, जेतिरा वणेसि तेतिरा करे। हिकिड़ो सहाबी आ, अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे, सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई क़िबला मां हुन सां भलाई करणो थो चाहियां। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, जेकॾहिं पंहिंजे पीउ सां मरण खां पोइ भलाई करणु चाहीं थो, मां मोहम्मद करीम तोखे चवां थो पंहिंजी निमाज़ सां गॾु पीउ जी निमाज़ पढ़। या रसूलल्लाह ॿियो छा कयां? पाण फरमाइनि था, पंहिंजो फर्ज़ हज अदा करण खां पोइ पीउ जे तरफ़ खां हज कर, नफ़िल पंहिंजे पीउ लाइ पढ़। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, हर ख़ैर जो कमु पंहिंजे लाइ बि कर, पर पंहिंजे वालिदैन जे लाइ बि कर। काबे जो तवाफ़ थो करी, अल्लाह ताला तोखे सवाब अता फरमाईंदो, पर नबी पाक फरमाइनि था, पीउ जे लाइ कर, माउ जे लाइ कर, दोस्त जे लाइ कर, भाउ जे लाइ कर। अल्लाह तबारक व तआला जे हबीब फरमायो, उम्रो कर, पंहिंजे लाइ कर, पीउ जे लाइ कर, भाउ जे लाइ कर, अज़ीज़ जे लाइ कर। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमायो आहे त जेको पंहिंजे लाइ कमु कंदो आहे सो पंहिंजे मुसलमान भाउ लाइ, अज़ीज़न करीबन जे लाइ बि कंदो आहे। अल्लाह जेतिरो तोखे सवाब अता फरमाईंदो, तुंहिंजे अज़ीज़न खे बि सवाब अता फरमाईंदो। त हज घणा दफ़ा फर्ज़ आहे? जॾहिं हज फर्ज़ थियो, रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ख़ुतबो पढ़ियो, ख़ुतबो पढ़ी पंहिंजे उम्मत खे ॿुधायूं त ऐ मुंहिंजा उम्मतियो, अल्लाह ताला जो अमर थियो आहे, वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला। रब करीम जे रज़ा जे ख़ातिर माण्हू तव्हां ते हज फर्ज़ आहे, बैतुल्लाह जो हज तव्हां जे मथां रब करीम जी ज़ात फर्ज़ करे छॾियो आहे। पर शर्ता मन इस्तता इलैहि सबीला, जंहिंखे हज ते वञण जी ताक़त, ग़रीब ते नाहे, बेसमर ते नाहे, जंहिं वटि दुनिया नाहे, पहुचण जी ताक़त नाहे, उन ते नाहे। किताबनि ईअं बि लिखियो आहे मन इस्तता इलैहि सबीला जे तफ़सीर में त हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे दौलत त आहे, पैसा त आहिनि, पर ज़ईफ़ आहे, कमज़ोर आहे, अपाहज आहे, हलण जहिड़ो नाहे, सफ़र जहिड़ो नाहे, त अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू इन जे मथां हज फर्ज़ कोन कयो आहे। पर इहो छा करे जो पंहिंजे तरफ़ खां ॿिए खे हज ते रवानो करे, पंहिंजो ख़र्च हुनखे ॾिए, उहो हुनजे पारां हज बदल करे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, हुनजे पारां ॿियो हज कंदो, हुनजो अल्लाह ताला हज क़बूल फरमाए छॾींदो। त पाण करीमन फरमायो त हज फर्ज़ आहे। हिकिड़ो सहाबी थी बीठो, या रसूल अल्लाह, अवां फरमायो था हज फर्ज़ आहे, छा हर साल फर्ज़ आहे? हर साल? पाण ख़ामोश रहिया। पाण वरी ॿियो दफ़ो फरमायो हज फर्ज़ आहे। उन शख़्स वरी चयो या रसूल अल्लाह, हर साल फर्ज़ आहे। पाण वरी बि ख़ामोश रहिया। वरी हुन टियों दफ़ो चयो या नबी पाक फरमायो टियों दफ़ो हज फर्ज़ आहे। हुन टियों दफ़ो चयो या रसूल अल्लाह, हर साल? पाण फरमाइनि था न, हर साल न, उम्मत जे मथां हिकिड़ो दफ़ो, उम्मत जे मथां, मुसलमान जे मथां उमिरि में हिकिड़ो दफ़ो हज फर्ज़ आहे। बाक़ी नफ़ली हज वञी करे ख़बरदार ख़बरदार विच ते सवाल न कंदा कयो। जेकॾहिं मां मुहम्मद हा कयां हा त मुंहिंजे हा करण सां तव्हां ते हर साल फर्ज़ थी वञे हा। मां रुगो हा कयां हा, छा कयां हा? हा, मुंहिंजे हा करण सां अवां ते हर साल हज फर्ज़ थी वञे हा। पर हा मां इन जे करे न कई आहे त हर साल फर्ज़ थिए हा, हर साल अदा करे कोन सघो हा, पोइ गुनहगार थियो हा। इहो बि मुंहिंजे उम्मत ते बार हो। तंहिंजे करे मां तव्हांखे मनो थो कयां, विच ते न ॻाल्हाईंदा कयो। नबी करीम जे ज़ात एतिरो चयो, अल्लाह क़ुरान जी आयत नाज़िल फरमाई।
ला तसालू अन अशिया। मुझो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तव्हां जे गुफ्तगू में का ॻाल्हि बयान फरमाए, को मसइलो तव्हां खे ॿुधाए त ला तसालू अन अशिया। हबीब करीम जे ज़ात बाबरकात खां अजा या बेजा सवाल न कंदा कयो। जेकॾहिं मुंहिंजे महबूब करीम खां सवाल कंदो ऐं ख़ुदा जो हबीब हा करे वेहंदो, अव्हां खे ॾुखी लॻंदी, तव्हां जे लाइ ख़राबी थी पवंदी। तंहिंजे करे मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे ज़ुबान मां जो कुझु निकिरंदो आहे सो अल्लाह जो अमर हूंदो आहे। इन मां मालूम थियो त असांजो नबी बा अख्तियार नबी आहे। चओ चओ असांजो नबी। अरे वो ज़बान जिसको सब कुन की कुंजी कहे। कुन की कुंजी समझो, कुरान पाक में आ ना, इज़ा अराद शयअन अन यक़ूल लहू कुन फयकून। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, मां जॾहिं कंहिं बि कम जो इरादो कंदो आहियां, मुंहिंजो इरादो थी पवे, रब थो चवे त मींहुं वसे, मुंहिंजो इरादो थी पवे त कहत थिए, मुंहिंजो इरादो थी पवे त रहमत नाज़िल थिए। अल्लाह ताला फरमाए थो, मुंहिंजो इरादो थिए त फलाणो मरे, मुंहिंजो इरादो थिए त फलाणो ॿार ॼमे, फलाणे खे पुटु ॼमे, फलाणे जो फ़सुलु भलो थिए। अल्लाह ताला फरमाए थो रुगो मुंहिंजो इरादो थींदो आहे। पोइ अल्लाह ताला इरादे जे टाइम ते चवंदो आहे कुन, त मां जीअं इरादो कयो आहे ईअं थी पवे। इज़ा अराद शयअन अन यक़ूल लहू कुन, जॾहिं अल्लाह ताला कंहिं बि कम जो इरादो कंदो आहे त रब ताला चवंदो आहे थी पओ। पोइ अल्लाह ताला फरमाए थो फयकून, उन मुंहिंजे कुन चवण सां उहा पाण ई पाण शइ थी पवंदी आहे। अल्लाह ताला खे न को मटीरियल गॾु करणो पवंदो आहे, न का महिनत करणी पवंदी आहे। रब पाक जे कुन चवण सां जीअं रब चवंदो आहे तीअं थी पवंदो आहे। हे जबल, हे पहाड़, हे ज़मीनूं, हे आसमान, हो लोह, ही कलम, हे समुंड, हे दरिया, हे जो कुझु बि पैदा थियो आहे रब करीम कुन सां ठाहियो आहे। छा सां ठाहियो आहे? कुन सां ठाहियो आहे। अल्लाह तबारक व तआला जे कुन में ताक़त आहे। त आला हज़रत नबी करीम अल्लाह तो फरमाए त वो ज़बान जिसको सब कुन की कुंजी कहे, उसकी नाफिज हुकूमत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। चेतो त अल्लाह जो त अमर अल्लाह जो आहे, पर अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे ज़बान पाक में उहा ताक़त अता फरमाई आहे। जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा कुन चवे, हबीब चवे थी पवंदो आहे, ईअं पाण ई पाण शइ थी पवंदी आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, दलाइल नबूवत हिकिड़ो किताब आहे, अल्लामा बहकी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे। हदीस पाक जो हिकिड़ो वाक़ियो त नबी पाक अलैहिस्सलाम हिकिड़े दफ़े क़ुरान पढ़ी रहिया हुआ, महबूब जे आॾो हिकिड़ो काफ़र उथी बीठो आहे। हबीब पाक अलैहिस्सलाम जे आॾो बीही वात खे टेढ़ो करण लॻो। छा पियो करे? वात खे। छो? अवां जॾहिं कंहिंखे चेड़ाईंदा आहियो त हू ॻाल्हाईंदो आहे त हुन जा वेचारा कढंदा आहियो, चिबरा कढंदा आहियो। सम्झो था या न? नबी पाक अलैहिस्सलाम खे चेड़ाए पियो, नबी पाक अलैहिस्सलाम जी माज़ अल्लाह तौहीन पियो करे। काफ़र आ, नौजवान आ, मुजादा, चङो भलो आ। हबीब जे आॾो बि महबूब जे आॾो वात खे टेढ़ो कयईं। रहमतल लिल आलमीन जे ज़बान मां निकिरी वियो कुन कज़ालिक, ईअं थी वञ। छा फरमायूं? कुन कज़ालिक, ऐसे हो जा। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, नबीअ जे ज़बान मां निकिरंदो वियो, हुन जी वात ऐं मुंहुं अहिड़ो टेढ़ो जो टेढ़ो रहिजी वियो। इलाज कराए कराए मरी वियो, ज़िंदगी भर हुन जो वात सिधो न थियो। ख़ुदा जे हबीब चवण त कुन कज़ालिक, ईअं थी पओ त वो ज़बान जिसको सब कुन की कुन जी कहे, उसकी नाफिज हुकूमत पे लाखों सलाम।
मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम।